घोर पिरियन जे कदमन तां जात जात पुगा उते रहमत थी मत परमेश खारशत सोहणो सजण अड़ी कंहिं खे नसीब न इज़त थी जंहिं माण्हू मिठीअ जो मान ऊचो जंहिं माण्हू में मिठड़ो ॼमियो उन माण्हू मिठीअ जो मान ऊचो जंहिं दाईअ जे घर पहुता कदम वॾी दाई हलीमा जी शोहरत थी फर्श खारशत सोहणो सजण अड़ी कंहिं खे नसीब न इज़त थी मां घोर पिरियन जे कदमन तां जात जात पुगा उते रहमत थी फर्श खारशत सोहणो सजण अड़ी कंहिं खे नसीब न इज़त थी शहर में सुहिणो ॼमियो ऐं घुमियो उन शहर में केॾो शान ॾिसो जंहिं शहर में सुहिणो ॼमियो ऐं घुमियो उन शहर में केॾो शान ॾिसो जंहिं सवारीअ ते पिरी रखी आ कदम उन सवारीअ में वॾी ताक़त थी फर्श खारशत सोहणो सजण अड़ी कंहिं खे नसीब न इज़त थी मां घोर पिरियन जे कदमन तां जात जात पुगा उते रहमत थी फर्श खारशत सोहणो सजण अड़ी कंहिं खे नसीब न इज़त थी जे कदम पिरियन जा मदीने पुगा थिया आला मदीने जा रुतबा जे कदम पिरियन जा मदीने पुगा थिया आला मदीने जा रुतबा जे पहुता अयूब जे घर में कदम अयूब जे घर में बरकत थी फर्श खारशत सोहणो सजण अड़ी कंहिं खे नसीब न इज़त थी मां घोर पिरियन जे कदमन तां जात जात पुगा उते रहमत थी फर्श खारशत सोहणो सजण अड़ी कंहिं खे नसीब न इज़त थी जे जंग बदर में पहुता कदम रब के कया नदी करम जे जंग बदर में पहुता कदम रब के कया नदी करम कुफरान जी बुछड़ी हालत थी इस्लाम जी आला नुसरत थी फर्श खारशत सोहणो सजण अड़ी कंहिं खे नसीब न। मेरे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।